सांगड़ NPCIS ज़िला सांगड़ जी दुआ सलातीन रेस्टोरेंट में 5 अगस्त ते अज़म एहतसाम ऑपरेशन ऐं 14 अगस्त ते रैली पूरे ज़िले सांगड़ में रैलियूं ऐं प्रोग्राम कढण जे सिलसिले में मीटिंग रखी वई। मीटिंग जी सदारत NPCIS ज़िले सांगड़ जे सदर मजहर चांडियो, ज़िला सांगड़ नायब सदर मांझी खान शहर, ज़िले सांगड़ नायब सदर गुलबहार खास केली, ज़िला सांगड़ नायब सदर मोहम्मद अशरफ शहर, ज़िले सांगड़ नायब सदर अदनान मलिक, जनरल सेक्रेटरी ज़िला सांगड़ गुलाम मुर्जा उन्नड़, प्रेस तर्जमान सांगड़ अब्दुल गफूर शेर, जॉइंट सेक्रेटरी ज़िला सांगड़ अब्दुल लतीफ़ लगारी ऐं तालका चंडो आदम, जनरल सेक्रेटरी सदाकत कुरैशी ऐं ॿियनि अॻवाननि जी सदारत में थी गुज़री। मीटिंग में उहिदेदारनि ऐं मेंबरनि वॾी तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते ज़िले सांगड़ जे सदर मजहर चांडियो मीटिंग खे ख़िताब कंदे चयो त असां पाक आर्मी ऐं इदारनि सां गॾु आहियूं जेकी पाकिस्तान जा दुश्मन आहिनि। इहे असांजा दुश्मन आहिनि। असां हुकूमत पाकिस्तान में अफ़वाज पाकिस्तान खां मुतालबो करियूं था त अज़म इस्तेहकाम ऑपरेशन पूरे पाकिस्तान में कयो वञे त जीअं दहशतगर्दी जो ख़ात्मो थी सघे। पाकिस्तान जे 22 करोड़ अवाम अफ़वाज पाकिस्तान सां गॾु आहे। असांजो हमदर्दियूं फ़ौज सां गॾु आहिनि। असां अज़म इस्तेहकाम ऑपरेशन जी भरपूर हिमायत कयूं था ऐं 5 अगस्त ते अज़म इस्तेहकाम ऑपरेशन जी हिमायत में रैलियूं कढियूं वेंदियूं ऐं 14 अगस्त जे ॾींहुं बि ज़िले सांगड़ में भरपूर रैलियूं कढियूं वेंदियूं। मीटिंग दौरान ऑपरेशन अज़म इस्तेहकाम ऑपरेशन जे हक़ में नारेबाज़ी कई। पाक फ़ौज ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद जा पिण नारा लॻाया विया।